नाज़रीन पाण मौजूद आहियूं PCB ग्राउंड दादू ते जिते जेको आहे सो अब्दुल्ला शाह अकेडमी ऐं उन खां सवाइ जेको आहे सो ब्रदर्स क्रिकेट क्लब दादू जे विच में फाइनल मैच थी रहियो आहे। ही फाइनल मैच जेको हो उहो यादि में करायो वियो अब्दुल्ला शाह जेको अॻूणो सिंध जो वॾो वज़ीर हुयो, यानी हाणोके सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जन जो वालिद हो, उन्हनि जी यादि में उन्हनि खे भेटा पेश करण जे हवाले सां डॉक्टर अब्दुल सत्तार राय पोटो पारां हिते टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कयो वियो, जंहिंजो अॼु जेको आहे सो फाइनल थी रहियो आहे। मजमूई तौर सिंध ऐं बलोचिस्तान जी 60 खां वधीक टीमुनि हिते T20 जेको आहे सो हार्ड बॉल क्रिकेट टूर्नामेंट में शिरकत कई, जंहिंखां पोइ ॿ टीमूं जेके आहिनि फाइनल में पहुतियूं आहिनि ऐं हिन फाइनल जे हवाले सां चयो पियो वञे त ॿिन्ही टीमुनि में चोटी जो मुक़ाबिलो थींदो। उन चोटी जे मुक़ाबिले जे हवाले सां हिते जेके आयल महिमान आहिनि उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, क्रिकेटरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन टूर्नामेंट जे जेको माना ऑर्गेनाइज़र आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं नाज़रीन जेकॾहिं हिन पासे मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त हिन साइड ते जेके तमाशाई आहिनि उहे हाणे सां ई अचणु जेके आहिनि सो उहे शुरू थी विया आहिनि। हज़ारनि जी तइदाद में हिते जेके आहिनि सो उहे माण्हू बि मौजूदु आहिनि। सो पाण प्रोग्राम जी शुरूआत कयूं था हिन टूर्नामेंट जे हवाले सां। जेके अॼोके टूर्नामेंट में मुख्य जेके महिमान तौरु शरीक थिया आहिनि, अचो त उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं। दादू जे जेके ऐं जोई जे जेको आहे सो MNA साईं जेको आहे सो रफ़ीक अहमद जमाली साहब जन सां गॾु आहियूं। उन्हनि खां पुछूं था त ओवरऑल उन्हनि खे हिते रांदि जा मुक़ाबिला ॾिसंदे माना कीअं पियो लॻे, कीअं पिया हीअ इवेंट कराइनि। सर अस्सलाम वालेकुम। रांदियुनि जे लाइ चयो वेंदो आहे त जिथे रांदियूं आबाद आहिनि उते इस्पतालूं वीरान आहिनि। इन शयुनि खे हिते ख़ासि तौर ते असां दादू जे अंदरि ॾिसूं था पिया त हिते हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि तमाशाई आहिनि, माना क्रिकेट सां प्यार आहे, क्रिकेट सां शौक़ु आहे। कीअं पिया ॾिसो हे नौजवाननि जो शौक़ु ऐं नौजवाननि जे शौक़ खां पोइ वरी पाण ॾिसूं था PCB असांजे रांदीगरनि खे पंहिंजाइण लाइ तयारु न आहे। इन जे हवाले सां तव्हां जो माना ईंदड़ स्टेप जेको आहे सो को थींदो जेको आहे सो हिन इवेंट खे ॾिसी करे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहे अहिड़ी टूर्नामेंट ऐं अहिड़ा इवेंट हिते थियणु घुरिजनि ऐं यकीनन गेम्स जिते बि थियनि थियूं ऐं नौजवाननि जो तव्हां इंट्रस्ट ॾिसो अहिड़े क़िस्म जो जेके गेम्स थियनि थियूं उनमें मुख़्तलिफ़ गेम्स चाहे क्रिकेट हुजे, जंहिंजो जंहिं गेम सां इंट्रस्ट आहे उहो उन खे वधीक प्यार थो करे। क्रिकेट जे यकीनन उन हितां जा माण्हू क्रिकेट सां वधीक प्यार था कनि ऐं इन्हनि मां ई नौजवाननि मां जेके आहिनि असांजा क़ौमी जेके आहिनि खिलाड़ी उहे सिलेक्ट थियनि था। मां त उमेदु कंदुसि त हिते उहे नौजवान उन्हनि टैलेंट वारा नौजवान आहिनि जेके असांजा अॻिते हली करे क़ौमी टीम में बि शामिलु थी सघनि था। जेकॾहिं इंसाफ़ वारी ॻाल्हि हूंदी ऐं उन्हनि जो जेको आहे बोर्ड उन्हनि खे सिलेक्ट कंदो त यकीनन इहे ई नौजवान जेके अॼु खेॾनि पिया हिते हिन मैदान ते उहे पंहिंजे पाकिस्तान जे लाइ बि खेली सघनि था। साईं सवाल कयो वञे थो त 1947 खां वठी हाणे 2017 थो हले पियो। असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा आहियूं त अहिड़े इवेंट खां पोइ असांजा रांदीगर मथे ईंदा। जॾहिं त पीपल्स पार्टी जी सरकार आई, आसिफ अली ज़रदारी साहब सदारत ते बि रहियो, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि माना पंहिंजे टेन्यूअर में वक़्तु जेको आहे सो गुज़ारियो। उन बावजूदि बि असां पूरे माना पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो बि सिंधी रांदीगर कोन था ॾिसूं। इन हवाले सां को तहरुक वठण जे हवाले सां को तव्हांजो प्लान आहे या ईंदड़ ॾींहंनि में इहो पंहिंजी आला क़यादत सां अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि का अहिड़े क़िस्म जी हिकमत अमली पंहिंजाइण जे लाइ त बाबा PCB आॾो दायूं सिर्फ़ु माना पंजाब जा रांदीगर खेॾनि, इहो बि त माना इंसाफ़ कोन्हे को। इन हवाले सां सिंधी रांदीगरनि जे हवाले सां उन्हनि खे हिमथाइण जे हवाले सां उन्हनि खे मथे आणण जे हवाले सां को अहिड़े क़िस्म जो किरदारु छो न जेको आहे सो अदा कजे? तमामु सुठो सुवालु आहे तव्हांजो ऐं मां तव्हां खां सिर्फ़ु इहो सुवालु कंदुसि त जेके इहे पीपल्स पार्टी जा 2 टेन्यूअर रहिया आहिनि, तव्हां उन में अहिड़े कंहिं बि हिकु सिंधी खिलाड़ी जो नालो खणो जेको तव्हांजी नॉलेज में हुजे जंहिंखे पीपल्स पार्टी जे उन इक़्तिदार जे दौर में सपोर्ट न मिली आहे। मां इहो तव्हां खां पुछां थो त कहिड़ो अहिड़ो आहे जेको रहिजी वियो जंहिंखे सपोर्ट न थी, त मां इहो महिरबानी करे नालो खणो। साईं जेकॾहिं मां नाला खणण लॻंदुसि त शिकारपुर मंझि अचे थो नसरुल्ला मेमण, लाड़काणे मंझि अचनि था 2-3 बिरोई ॿाहिरि, चोथों अचे थो मुजाहिद सोलंगी, दादू मंझि जेको आहे हिते असांजो दोस्त हिन वक़्तु जेको कैप्टन आहे उनजो मां नालो खणंदुसि। इन खां सवाइ सेवण जे अंदरि सारंग बूटे जो नालो खणंदुसि। इन खां सवाइ वरी हलिया तगवाणी त अफराज़ खोसे जो नालो खणंदुसि। सिंध मंझि मां तव्हांखे अहिड़ा 50 नाला ॻणाईंदुसि कंहिं हिकिड़े जे हवाले सां। उन जे लाइ इहो आहे त ॾिसो उहे रीजन लेवल ते खेॾनि था, हिननि जा बि स्टेप्स आहिनि न। ईअं न आहे त को जेके दोस्त नाला वठी वियो उन्हनि जी लेवल उहा हुजे जेको उहा टेस्ट क्वालिफाई करे। हुननि जी बि टेस्ट हूंदी आहे न, उन टेस्ट खां पोइ जेको आहे हुनखे मौक़ो ॾिनो वेंदो आहे क़ौमी हिन में पंहिंजो खेॾण जे लाइ। मां इहो त चवां त अहिड़ो कहिड़ो टॉप कयो हुजे जेको खिलाड़ी इहे सभु न जेके रीजनल लेवल ते खेॾनि था या उहे उन में जेको आहे सो टूर्नामेंट कराइनि था या उन में इंट्रस्ट वठनि था, उन जी ॻाल्हि न आहे। असां चऊं था त जंहिंमें टैलेंट आहे, टैलेंट कंहिंजो रुकिजी नथो सघिजे, उहो लिकी नथो सघिजे,
उन खे मजबूर थींदी तव्हांजी जेको आहे सो PCB ऐं पाकिस्तान जी जेका बोर्ड आहे उहा मजबूर थींदा उन टैलेंट खे वठण जे लाइ। त मां चवां थो इहा ॻाल्हि इहा न हूंदी आहे। ॻाल्हि हूंदी आहे जाम माण्हू में इन्हनि ई नौजवाननि खे इहे जेके खेॾनि था यकीनन इन में का अहिड़ो बि टैलेंट हूंदो जेको इन खे जेको आहे सो मंज़िल खे अचीव कंदो। साईं ईअं ज़ाहिद महमूद जो नालो PSL में हुयो, जेको माना फर्स्ट एडिशन हो। PSL खां पोइ जॾहिं हू PSL स्टार्ट थी हिनखे किक आउट कयो, दादू जो आहे हितां जो आहे, हिन वक़्तु जेको आहे सो हिकिड़ी अकेडमी खेॾे पियो। उन मुख़्तलिफ़ सबबु हूंदा उन जा। ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त इन शयुनि जा तव्हां कोशिशूं वठंदो हींअर? मुंहिंजी इहा आहे त कोशिशि इहा आहे त फस्ट इहो हुजे त माण्हू में पंहिंजो टैलेंट हुजे। हा, टैलेंट वारो नौजवान निकिरी अचे ॿाहिरि, उन खे सपोर्ट करणु सभिनी जो, न सिर्फ़ु सियासी माण्हुनि जी ॻाल्हि आहे, तव्हांजो बि तव्हांजी बि जेको आहे सो जेका असांजी मीडिया आहे उहा पावरफुल आहे, उहा बि उन जो टैलेंट जेको आहे उहा हाईलाइट थो करे। हाईलाइट करण खां पोइ उहे शयूं यकीनन जेकॾहिं हुन सां नाइंसाफ़ी थिए थी त उन जी हेल्प करणु तव्हांजो असांजो फ़र्ज़ु आहे। कहिड़ो पैगाम ॾींदो माना मुयसरु क़िस्म जो सिंध जे नौजवाननि ॾांहुं ऐं रांदियुनि जा अहिड़े क़िस्म जा मैदान सजाइण जे हवाले सां? पैगाम इहो आहे त यकीनन अहिड़े जेके इवेंट थियनि था उन्हनि दोस्तनि खे जेके कराइनि था, जेके होस्ट आहिनि, जेके खिलाड़ी आहिनि, उन्हनि सभिनी खे इनकरेज करणु खपे ऐं उन्हनि खे जेको आहे सो हुननि जी हिमत अफ़ज़ाई करणु खपे, हुन सां ताउन करणु खपे। जेतिरी जंहिंजी अप्रोच आहे, जंहिंजी जेतिरी वस आहे, उन्हनि खे जेको आहे सो अॻिते कोशिशि कजे जीअं ही टूर्नामेंट थिए पई, इन में अॼु जेकॾहिं हिकु महीने में हिकु थी आहे त इहे ॿ बि थी सघनि थियूं। अहिड़े लिहाज़ खां जेतिरियूं गेम्स वधंदियूं, माण्हुनि जी नौजवाननि जी हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं उन्हनि जो टैलेंट में इज़ाफ़ो थींदो, मां सम्झां थो इहा वधीक बहितर ॻाल्हि। नाज़रीन, हींअर पाण गॾु आहियूं सरदार सिकंदर अहमद रायपोटर साहिब जन सां। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हुननि खे ख़ासि तौर ते इन इलाइक़नि में जेके रांदियूं थियनि थियूं पियूं उते तक़रीबन ॾिठो वञे थो पियो रांदियुनि जे हवाले सां, ऑर्गेनाइज़रनि खे हिमथाइण जे हवाले सां संदन हिते मुस्बत किरदारु आहे, कमु आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां सां आख़िरी मुलाक़ात जेको आहे सेवण जे अंदरि जेको सरदार फारूक अहमद सोलंकी साहिब जन जो टूर्नामेंट उते थियो, वरी हिते दादू जे अंदरि जेके हज़ारनि जी तइदाद में ॾिसंदड़ आहिनि, एॾो इवेंट थिए पियो। 60 टीमुनि हिते शिरकत कई आहे। जेको आहे सो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिब जन जे वालद जे हवाले सां ऐं मनसूब टूर्नामेंट कीअं पियो लॻे ऐं ज़ाती तौर ते तव्हांजो माना हिन में केतिरो माना हिकिड़ो ॼण त जोश नज़र पियो अचे हिननि जे नौजवाननि जे जोश खे ॾिसी? हिननि खे ॾिसी करे पंहिंजो बचपन यादि थो अचे, जो असां बि क्रिकेट खेॾंदा हुआसीं ऐं क्रिकेट सां लव करण वारा आहियूं असां बि। ऐं अहिड़ा इवेंट ॾिसी, हीउ माहौल ॾिसी ख़ुशी बि थिए थी ऐं अहिड़ा मौक़ा ॾियणु खपनि। मतिलबु हीअ त डिस्ट्रिक्ट लेवल ते आहे, पर हर हिकु UC लेवल ते बि ग्राउंड हुअणु खपे त जीअं असांजो सिंधी नौजवान जेको आहे उहो पढ़ाई सां गॾो गॾु रांदि जी तरफ़ तवजो थिए। हज़ारनि जी तइदाद में नौजवान असां ॾिसूं था। सवेरे मूं रफ़ीक साहिब जन खां बि इहो ई सुवालु पुछियो त असांजूं हुकूमतूं हूंदे असांजे रांदीगरनि जी वावर न आहे, मालिकी न आहे। उहो मालिकी वारो किरदारु जीअं हिते नज़र थो अचे, तव्हां ऑर्गेनाइज़ कयो था, डॉक्टर अब्दुल सत्तार जहिड़ा माण्हू ऑर्गेनाइज़ कनि था पिया, साईं फारूक अहमद सोलंकी साहिब जन जहिड़ा, परते लाड़काणे वञूं था उस्ताद सुलेमान मीराणी जहिड़ा, वरी परियां कंदकोट ॾे वञूं था असद अरबाणी, गुलाम मुस्तफ़ा बपड़ या अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि सो शख़्सियतूं, आगा जावेद थो अचे सखर में। इहो किरदारु असांखे मथे नज़र नथो अचे। कीअं आख़िर असां पंहिंजे रांदीगरनि खे क़ौमी टीम में शामिलु कराइण लाइ फाइट कंदासीं? उन में तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हिते सिंध सां ख़ुशूस सिंधी नौजवाननि सां विवाद बि थिए थी, पर उन जे लाइ नौजवाननि खे बि गुज़ारिश आहे त क्रिकेट खे प्रोफेशनल सम्झा खेॾनि, अॻिते अचनि। ऐं हींअर असांजे हिन इलाइक़े जो ई वज़ीर आला आहे, असां उहा ॻाल्हि उन्हनि ते पहुचाईंदासीं ऐं इनशा ताला जेकॾहिं सुठा रांदीगर अचनि था उन्हनि खे मथे खणी अचण में कोशिशि कंदासीं। तव्हां छा था सम्झो त मुस्बत कहिड़े नमूने पूरे समाज ॾांहुं पैगाम थो वञे अहिड़ी एक्टिविटीज़ जॾहिं थियनि थियूं पियूं? तमामु सुठो थो वञे। तव्हां पाण ॾिसो पिया हिते तक़रीबन नौजवान तक़रीबन 1.5 महीनो खनि थियो आहे त हिते मुसलसल 60 टीमुनि हिसो वरितो आहे ऐं अहिड़ो ई क्राउड रहियो आहे। हीअ नौजवान जे लाइ हिकिड़ी सेहतमंद माहौल बि आहे ऐं अलाह कंदो त हिनखे अञा हिमत अफ़ज़ाई कराईंदासीं इंशाअल्लाह। नौजवाननि ॾांहुं पूरी सिंध जे क्रिकेटरनि जे आशिक़नि ॾांहुं कहिड़ो पैगाम ॾींदो? महिनत कनि ऐं असां जहिड़ा दोस्त हुननि सां हूंदा गॾु जिथे बि हूंदा ऐं उन्हनि खे मथे बि हेल्प कराइण में असांजो सहकार रहंदो इंशाअल्लाह। ॻाल्हि ॿोल कयूं था SSP दादू शबीर अहमद सेठार साहिब जन सां, त उन्हनि खे ओवरऑल ही इवेंट कीअं पियो लॻे? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी। पुलिस माना एक्टिविटी जॾहिं असां ॾिसूं था पिया, तहरुक ॾिसूं था पिया ऐं हिकिड़ी गरमजोशी ॾिसूं था पिया, त पुलिस जे महकमे में बि आहे। पर जॾहिं तव्हां हिते अचो था ऐं मैदान ॾिसो था ऐं रांदीगरनि खे डोड़ंदे कुॾंदे ऐं उन्हनि में जोश ॾिसो था, कीअं पियो फील थिए?
ॾाढो सुठो फील थो थिए ऐं हिन में ॾाढी ख़ुशी थी थिए जो अब्दुल्ला शाह जे यादि में साईं अब्दुल्ला शाह जी यादि में ही टूर्नामेंट अरेंज कयो आहे। मां मुबारकबाद ॾियां थो डॉक्टर सत्तार रापोटो हुनजी सॼी टीम खे जो हुननि अहिड़ो सुठो इवेंट ऑर्गेनाइज़ कयो आहे। जॾहिं असांजे माशरे में नौजवान जेकॾहिं हिन रांदियुनि जी तरफ़ ईंदा त पोइ उन्हनि जो जेको तवजो उन्हनि जो लाड़ो अहिड़ी सिहतमंदाना जेके सरगर्मियुनि तरफ़ थींदो त पोइ उन्हनि जो ॿियनि तरफ़ जो नेगेटिव जेके मुआशिरे आहिनि ओॾो तवजो हटंदो ऐं सुठी जॻहियुनि ते उन्हनि जो तवजो मरकूज़ थींदो। सुठो इवेंट आहे ऐं काफ़ी माण्हुनि जी पार्टिसिपेशन थी ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असां बि इन ग्राउंड ते पुलिस जी टीमूं बि हिन सां गॾु वक़्तनि ब वक़्तनि असां बि खेॾंदा रहिया आहियूं ऐं अलहमदिल्ला तमामु बहितरीनु दादू जा माण्हू त इंजॉय करे रहिया आहिनि। सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो सिहतमंदाना सरगर्मियुनि खे अञा वधीक हिन खे जेको आहे सो फ़रूग़ ॾियणु खपे। नाज़रीन ॻाल्हि ॿोल था कयूं क्रिकेट ऑर्गेनाइज़र साईं जेको आहे सो फारूक सोलंकी साहिब जन सां जंहिंजी शाइन क्रिकेट अकेडमी बि आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सेवण खां पोइ दादू मंझि बि इहो ई रांदियुनि जो रंगमंच पाण खे नज़र अचे थो। तव्हांजी हिते प्रेज़ेंस बि इन शइ जो सबूत आहे त तव्हांजूं दिलचस्पियूं रुगो सेवण ताईं महदूद न आहिनि पर जिथे रांदि आहे उते आहिनि। कीअं पियो लॻे हिते ई इवेंट? सभ खां पहिरीं त आऊं हिस्बे रिवायत जो आहे सो सिंध टीवी चैनल जो दिलि जे गहराइनि सां थोराए थो आहियां त जिथे बि स्पोर्ट्स एक्टिविटीज़ थियनि थियूं सिंध टीवी खे जेको आहे सो आऊं सल्यूट पेश कयां थो। उते राहिब पर पहुची थो वञे सिंध टीवीअ जे नुमाइंदे हैसियत सां। दादू में तव्हां बिलीव कयो त जेको डॉक्टर अब्दुल सत्तार रापोटे साहिब ही टूर्नामेंट लॉन्च कयो आहे। मुंहिंजी 45 साल उमिरि आहे। 45 सालनि जे हिन पंहिंजे एंटायर कैरियर में मां दादू में कॾहिं बि अहिड़ो टूर्नामेंट कोन ॾिठो आहे। तमामु बहितरीनु एक्स्ट्राऑर्डनरी सुपर ब्लेंडेड ॾाढो सुठो टूर्नामेंट आहे। इहे टूर्नामेंट जेके अहिड़ा टूर्नामेंट प्लेयर्स खे बूस्टअप कंदा ई नथा। जेके नौजवान जेके हार्ट ब्रोकन आहिनि थी सघे थो उन्हनि में हिकिड़ो नओं हिकिड़ो तजसुस अचे उन में नई हिकिड़ी जेका जागरता अचे। ऐं ऐं जेको तव्हां रफ़ीक जमाल साहिब खां पुछो पिए त आवाज़ु उथारियो उनखे आवाज़ु उथारणु घुरिजे छो त असेंबली फ्लोर तमामु वॾो फ्लोर आहे। असेंबली फ्लोर त जेकॾहिं इन शइ खे इन इशू खे वठनि त छो भला जेको आहे सो 10 9 पंजाबी एक महाजर पठान टीम बन गई टीम पाकिस्तान छो हिननि खे स्टेप्स खणणु घुरिजनि उते ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं एम एन ए हुजा हेॾा बीन आन द प्लेस ऑफ दीस काइंड ऑफ एम एन एस मां हुजां हिन जाइ ऐं ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। असांजो राइट आहे। हीअ जेके तव्हां नाला वरिता एतिरी वॾी लंबी लिस्ट प्लेयरनि जी नालनि जी वरितो इहे पाकिस्तान टीम में अचणु घुरिजनि। हीअ जेके खेॾनि पिया इहे छा आसमान लही आया आहिनि या इन्हनि खे खेॾणु घुरिजे छो नथा खेॾनि। असांखे ॾिसो न त असां त वॾी ट्रेजेडी आहे त सिंधी मीडिया असांखे सपोर्ट करे थी। उर्दू मीडिया किथे बि तव्हांखे सिंध जे इवेंट में नज़र कोन ईंदी न को अहिड़े नमूने सां जीअं तव्हां इंटरव्यू वठो था अहिड़े तरीक़े सां किथे बि उर्दू मीडिया कोन वेंदी छो दे आर गेटिंग जेलस विद द सिंधी पीपल। सिंध जा साड़ था कनि उनखे ख़बर आहे इहो टैलेंट जेकॾहिं असांजे नज़र मां गुज़री वियो त इनखे नो एनीबडी एल्स टू स्टॉप देम इनखे केरु रोके कोन सघंदो। तव्हांजा थोरा आहियूं तव्हांखे सलाम थो पेश कयां इहा कोशिशि तव्हांजी हिकु न हिकु ॾींहुं इंशाल्लाह ज़रूरु निकिलाईंदी। नौजवाननि ॾांहुं कहिड़ो पैगाम ॾींदो? नौजवाननि जे लाइ एतिरो ई आऊं पैगाम ॾींदुसि त जंहिं शहर जा ग्राउंड आबाद उन्हनि शहरनि जा अस्पताल वीरान अचनि स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में अचनि भरपूर हिसो वठनि ऐं उन में ड्रग्स एक्टिविटीज़ खां नशे खां ग़लति बुराई जे कमनि खां इन्हनि सभिनी शयुनि खां हू पाण खे प्रोटेक्ट कंदा उन खां पाण खे महफ़ूज़ कंदा। ऐं मां इन जे तव्हांजे चैनल जे तवस सां एतिरो चवंदुसि त जॾहिं आसिफ ज़रदारी साहिबु पैटर्न इन चीफ हो जॾहिं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हो तॾहिं बि हिकिड़ो सिंधी बि पाकिस्तान टीम में कोन अची सघियो। उन टाइम में कम से कम उन टाइम में त अचणु घुरिजे न मां पाण पीपल आहियां पर चवंदा आहिनि त सच ॻाल्हाइजे उहो गोल्डन चांस हो उन में अची सघियो पिए। ईअं नथा चऊं ज़रदारी साहिब हुनखे पाकिस्तान टीम में PCB जे चेयरमैन खे चयो हाणे तूं पाकिस्तान टीम में खण न कैपेबिलिटी हुई खोड़ प्लेयर ज़ाया थी हलिया तव्हां जा नाला वरिता मां कंहिंजा नाला खणा पर जेके उन में स्टेप प्रेसिडेंट खणिया पॉसिबल हो। नाज़रीन सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जन जे वालिद ऐं सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल्ला शाह जी यादि में जेका हिते टूर्नामेंट मुनक़िद कराई वई 60 खां वधीक टीमुनि हिते जेको आहे सो शरीक थियूं। उन्हनि जे चीफ ऑर्गेनाइज़र जेको आहे सो डॉक्टर अब्दुल सत्तार रायपुट साहिब जन सां पाण गॾु आहियूं। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त ओवरऑल संदन टूर्नामेंट कीअं गुज़री। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। राहिबा तव्हांखे पहिरियों सभ खां पहिरियों त दादू अचण ते तव्हांजी सिंध टीवी जी टीम सां गॾु भलीकार चऊं था
ॾाढी ख़ुशी थी तव्हां हिते अची असांजे फाइनल खे कवरेज कयो। भाई टूर्नामेंट जेको आहे असांजो 4 मार्च खां इंशाल्लाह हलियो स्टार्ट थियो, जेको अॼु माशाअल्लाह अल्लाह जे करम सां ख़ुशि सां पंहिंजे इख़्तिताम ॾे हली वञी रहियो आहे। सिंध जूं तक़रीबन 60 टीमुनि पार्टिसिपेट कयो, जिन में तमामु नाले वारा प्लेयर आहिनि, ॾाढा सुठियूं इनिंगूं खेॾियूं, सुठी बॉलिंग कयूं, सुठी फील्डिंग थी, ॾाढी हितां जे क्राउड खे सपोर्ट थी, हितां जे क्रिकेट खे बूस्ट मिलियो हुन मां। ऐं इनशाला असां अॻिते बि कोशिशि कंदासीं त अहिड़े क़िस्म जा जेके टूर्नामेंट जा प्रोग्राम कंदा रहूं। अलाह असांखे तौफ़ीक़ ॾींदो। ही असांजो स्पेशली साईं अब्दुल्ला शाह जे यादि में जेको असांजो साईं सिर्फ़ु सियासी हिसाब सां न पर असांजे फैमिली जो बि वॾो हुयो, उनजे यादि में टूर्नामेंट आहे जंहिंखां असां सियासत करणु, रांदियूं कराइणु, खेॾणु सिखियूं, उनखे ट्रिब्यूट पेश करण लाइ इहा टूर्नामेंट कराई वई, जेका इंशाअल्लाह ख़ुशि सां पंहिंजे अंजाम ॾांहुं वञी रही आहे। अच्छा, उन खां पोइ असां ॾिसूं था जॾहिं अहिड़े क़िस्म जा इवेंट थियनि था, हिकिड़े ॿिए तरफ़ थियनि थियूं, सेवण में थियनि थियूं, भान में बि तव्हां करायो था, हेॾे दादू में बि करायो था, ऐं दादू में अचणु जेको आहे तव्हां, छो त मां सिर्फ़ु इन ॾियो की टूर्नामेंट जे फाइनल ते ई सिर्फ़ु ॻाल्हि खे माना जेको आहे सो एंडिंग कोन ॾींदासीं, पर अॻिते बि किसे खे वठी हलंदासीं। बान सईदाबाद खां पोइ डायरेक्ट दादू जेको क़दम थियो आहे, ऐं दादू अची करे पहिरियों ई कामयाबु इवेंट तव्हां करायो आहे PCB ग्राउंड ते, 60 टीमूं शरीक थियूं आहिनि, ॾुखियाई केतिरी आई हिन में? रायबा का बि ॾुखियाई कान आई जेतिरे क़दुरु हक़ीक़तनि राय पुछो, छो जो दादू मुंहिंजे लाइ का नई शइ न आहे। दादू में मां तव्हांखे पहिरियां कोट करे चुको आहियां त 12 सालनि खां मां हिते क्रिकेट खेॾी आहे। दादू जा न मुंहिंजे लाइ प्लेयर न हुआ, न हितां जो क्राउड न हुआ, न हितां जा माण्हू न हुआ, मां पाण दादू जो आहियां। दादू खां मुंहिंजी 7 किलोमीटरनि जी ड्राइव आहे, का बि मुश्किलात कान आई आहे। सम्झो मूं पंहिंजे घर में टूर्नामेंट कराई आहे, दादू मुंहिंजो घर रहियो आहे, इंशाल्लाह घर रहंदो, ऐं दादूअ जे क्रिकेट लाइ जेतिरे क़दुरु मूंखां थी सघंदी मां उहा कंदुमि। हिन इवेंट ते हितां जे दादू जे जेके ख़ासि तौर ते जेके जंहिंखे चयो वञे मक़ामी जेके क्रिकेटर आहिनि, जेके ऑर्गेनाइज़र आहिनि, उन्हनि जूं मोहबतूं केतिरियूं तव्हां सां जेको आहे सो शामिलु रहियूं हिन इवेंट खे कामयाबु कराइण में? ऑर्गेनाइज़र त असां पाण हुयासीं, ऑर्गेनाइज़र मुंहिंजा दोस्त हुया, मुंहिंजा प्लेयर हुया, मुंहिंजी अकेडमी वकार अकेडमी आहे, मुंहिंजी अब्दुल्ला शाह क्रिकेट अकेडमी दादू जा जेके प्लेयर आहिनि उहे ऑर्गेनाइज़र हुया। ॿिया जेके बि दोस्त मुख़्तलिफ़ अल हुसैनी जा या पंहिंजी असांजी जेका संगत रही आहे, बाक़ी इहा ॿी ओवरऑल का हा SSP साहिबु, DCA दादू ऐं असांजे म्यूनसिपल दादू, इन्हनि जो बहितरीनु कोऑपरेशन रहियो आहे। बाक़ी ऑर्गेनाइज़िंग जी असांखे ज़रूरत कान पवंदी आहे, एतिरी आहे असां में जो ऑर्गेनाइज़ को बि इवेंट कराए सघूं था, इंशाल्लाह कराईंदासीं। न इहो हिते ॿुधण में अचे थो पियो न, ख़ासि तौर ते त बिरादर क्लब जेके आहिनि सो ऑर्गेनाइज़ कराइण जे हवाले सां दादू में ख़ासि तौर उन्हनि जो नालो रहियो आहे। उन्हनि जो जेको चीफ ऑर्गेनाइज़र आहे या हिन वक़्तु जेको लाड़काणे रीजन ते आहिनि, उन्हनि जो केतिरो कंट्रीब्यूशन रहियो तव्हां सां? बिरादर क्लब जेका हुआ दादू जी क्लब आहे, मुंहिंजी पंहिंजी क्लब आहे। अॼु उहो अलाह जे करम सां उहो खटण लाइ वञे पई 60 टीमनि जो इवेंट, मूंखे ख़ुशी थी रही आहे, इक्वली ख़ुशी थी रही आहे ॼण मुंहिंजी का पंहिंजी। इहा वॾी कामयाबी जो अॼु को हार न आहे, दादूअ जी टीम खटे थी, दादूअ जी टीम हारे थी, नो लॉस आहे, नो विन आहे, इक्वली बराबरि आहे। दादूअ जी क्रिकेट कहिड़ी बि टीम हुजे, दादूअ जो प्लेयर बिरादर जो हुजे या अब्दुल्ला शाह अकेडमी जो हुजे या वकार अकेडमी हुजे, मुंहिंजे लाइ इक्वली आहे, मुंहिंजे लाइ इक्वली बराबरि आहे। ऐं मां मुबारकबाद थो ॾियां परवेज़ अहमद चांडियो खे, जंहिंजी इहा क्लब आहे, जंहिंजो ऑनर आहे, ऐं उन ख़ुशुसलूबीअ सां इहे टूर्नामेंट उन खटनि पिया। अलाह उन्हनि खे अहिड़ियूं कामयाबियूं अॻिते बि नसीबु कंदो। पर मां उन सां गॾोगॾु इहो हिकिड़ो पैगाम ॾींदुमि त अचो त गॾिजी क्रिकेट खे वधायूं, अचो त गॾिजी बीहूं, इन्हनि सियासतुनि खां, इन ग्रुपिंग खां, इन्हनि खां बालातर रही करे तव्हां क्रिकेट जी ख़िदमत कयो, पॉज़िटिव नमूने ख़िदमत कयो, पॉज़िटिव एक्टिविटी कयो। असां जेके वॾा आहियूं, जिन खे अलाह इज़त ॾिनी आहे, जेके मक़ाम ते पुॻा आहियूं, उन्हनि खे इन्हनि शयुनि खां, नेगेटिव एक्टिविटीज़ खां पासे रही करे सिर्फ़ु छोकिरनि जी हिमत अफ़ज़ाई लाइ अॻियां अचणु खपे। जॾहिं उन्हनि खे ज़रूरत पए असांजी त असांखे ग्राउंड ते अचणु खपे। बाक़ी हुननि जो कमु आहे, DCA जो कमु आहे क्रिकेट हलाइणु, उन्हनि जी या हींअर जेको सम्झो उन्हनि जो ई क्रेडिट उन्हनि ॾे थो वञे, उन्हनि जी इहो ई कमु आहे क्रिकेट हलाइणु, हिते करणु। असांजी जॾहिं उन्हनि खे वॾनि जी ज़रूरत पए उन महिल असां उन्हनि सां हाज़िर बीहंदासीं। पॉज़िटिव रहणु खपे। सही, तव्हां जीअं पॉज़िटिविटी जी ॻाल्हि था कयो पिया, हिन पॉज़िटिविटी में मुबारक पिया ॾियो बिरादर क्लब खे यानी परवेज़ चांडियो खे हीउ इवेंट विन करण ते। छा तव्हां उन्हनि खे लाड़काणे रीजन जे हवाले सां जेके चूंडियूं थियूं लाहौर में, उहो विन करण ते मुबारक ॾींदो? कतई न भाउ, कतई न। उहो तव्हां ॼाणो था त जेको लाड़काणो रीजन जो जेको इलेक्शन थियो आहे, उहो PCB जे रूल्स एंड रेगुलेशन जी माना उन्हनि जी खुले आम उनजी भञ टोड़ थी आहे। उन ते को बि उन कानूनी इहो न आहे। इहो
सियासी फ़ैसिलो आहे वरी हिकिड़ो 9 लॻे इलेक्शन ई न पई थिए वरी 3 लॻे ज़ोरी हिकिड़ो नोटिफिकेशन कढायो वियो आहे जॾहिं मेजॉरिटी न आहे 7 वोट असां वटि वेठा आहिनि 7 वोट हुन खणी करे इलेक्शन लविया आहिनि त उहा इलेक्शन जी कहिड़ी पोइ त न उहा इनशाला अॼु कोर्ट में चैलेंज थी वेंदी अलाह कंदो अलाह में उमेदु आहे अलाह असांखे इंसाफ़ ॾींदो कोर्ट मां अच्छा माना उनखे चैलेंज करणु कोर्ट में बाक़ाइदगी सां वञण जो फ़ैसिलो करे वरितो बिल्कुलु इनशाला वेंदासीं छो जो असांजी 7 वोट असां वटि हुया 2 वोट हुननि जे 7 मां बि जेके असां चऊं था त 2 वोट असांजा हुआ जेके हेॾां होॾां थी विया बहरहाल उन्हनि ॻाल्हियुनि खे मां कोर्ट न कंदुमि बहरहाल जॾहिं 7 वोट असां वटि आहे त मेजॉरिटी न हुई मेजॉरिटी न आहे त डिसीजन कीअं आयो आहे इहो सही डिसीजन न हुयो डॉक्टर साहब ॿिए तरफ़ असां ॾिसूं था जेकॾहिं 7 वोट तव्हां वटि आहे 7 वोट हुन वटि आहे टोटल माना कोरम हो 14 जो 14 ते जेकॾहिं तव्हां 7 उते वञो आहे 7 ऑलरेडी हुननि जा उते मौजूदु हुआ जॾहिं इहा चटाभेटी थिए हा तव्हांजी इलेक्शन जो नतीजो बराबरि अचे हा वरी 2-3 कलाकनि खां पोइ ॿीहर इलेक्शन थिए हा त छा सबबु हुआ 7 वोटनि जे बावजूदि तव्हां इलेक्शन खां ॿाहिरि वेठा रहिया ऐं पंहिंजा वोटर ॿुधण में इहो थो अचे पियो त कॾहिं बान सईदाबाद में ऐं किथे सेवण में सॼी राति लिक छप में जेको आहे सो गुज़ारी तव्हां वारे ग्रुप खुलेआम चवंदा हुआ 7 वोट असां वटि हुया मुंहिंजे उताक में हुया का या ढक छुपे ॻाल्हि न आहे छो जो जॾहिं का इलेक्शन लाइ वणंदो आहे इहो इलेक्शन जो उसूलनि में आहे त पंहिंजे तव्हां वोटनि खे प्रोटेक्ट ॾियो छो जो हीअ क्रिकेट जे ते जेके छोकिरा वोटर आहिनि उहे तमामु हेठि वीचारा ग़रीब लेवल जा आहिनि उन्हनि ते जॾहिं इन लेवल जी सियासी इन्वॉल्वमेंट अची वञे की वॾियूं धुरियूं इन्वॉल्व थी वञनि त ज़ाहिर आहे उन्हनि खे प्रोटेक्ट करिणो पवंदो इहो को मां खुलेआम मञा थो त उहो मूं कयो आहे बाक़ी जेकॾहिं क़दुरु तव्हांजो ॿियो क्वेश्चन हा न वञणु इन जा मुख़्तलिफ़ रीज़न आहिनि रायबा तव्हां ॿुधो था 2 ॾींहं पहिरियां वर्बली माना फ़ोन करे सभिनि खे ॿुधायो वियो आहे त हीअ इलेक्शन आहे तव्हां अचो को बि रिटन में कंहिं बि न वोटर खे न कैंडिडेट खे को बि रिटन में नोटिस न आयो आहे त तव्हां इलेक्शन आहे तव्हां अचो 2 ॾींहंनि में या कहिड़ी आहे एमरजेंसी थी जो इलेक्शन अनाउंस थी वई ऐं 2 ॾींहंनि में तव्हां को बि लिखत में नोटिस नथा ॾियो ऐं पुॼनि तंहिंखां सवाइ असांजो जेको कवरिंग कैंडिडेट हुयो उस्ताद उहो उनजी तव्हांखे माली हिसाब सां ख़बर आहे त उनखे जॾहिं सपोर्ट करण लाइ असां जहिड़ा दोस्त गॾु 3-4 थियूं आहे तॾहिं सपोर्ट कयूं हुनखे टाइम ई न मिलियो उन शइ करण जो लाहौर तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो कैंडिडेट खणी वञण लाइ केतिरो ई हुनजी एक्सपेंसिस केतिरो ख़र्चो अचे थो इहे सभु शयूं मद्देनज़र रखी करे पोइ तव्हां हिकिड़ी पंहिंजी दानिशमंदाना ऐं असांजी न्यूट्रल राय पाण ॾेई सघो था पाण क़ाइमु करे सघो था त इहो छा थियो आहे ऐं छा थियणु घुरिजे हा तव्हां वरी सियाणप सां सॼी ॻाल्हि खे गोल मोल करे मुडे जेको आहे सो डाइवर्ट कयो बहरहाल हाणे छा थींदो छा था सम्झो वरी हिकिड़े तरफ़ त असां ॾिसूं था बाबा 3 साल हलियो हुयो बुगियो साहिबु 3 सालनि खां पोइ 90 ॾींहंनि जे बजाए 1.5 साल ताईं तक़रीबन शाहजहान खोखर साहिबु तंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ कैंडिडेट्स जा नाला पीर मौज़म साहिब जो तव्हांजो इन खां सवाइ हिकिड़ो फुल साहिबु ख़ैरपुर जो उनजो नालो गर्दिश कंदो रहियो आख़िर में जेको आहे वरी तव्हांजी साइड ॾों उस्ताद नज़र शिकारपुर जो हीअ आख़िर थींदो छा लाड़काणे रीजन जो न इनशाला रायबा जेको कुझु थींदो आहे जे तव्हांजी नियत साफ़ आहे न त तव्हांजे भले में ई थींदो तव्हां इन ते यकीन रखो कॾहिं तव्हांजी नियत साफ़ आहे तव्हांजी विल आहे त मूंखे भलो करिणो आहे त इनशाला भलो ई थींदो उमेद भले जेको कुझु थी रहियो आहे थियण जो इनशाला जेको एंड थींदो भलो थींदो भले में थींदो ऐं क्रिकेट जे भले में ईंदो बाक़ी जेके कैंडिडेट आहिनि पीर मौज़म साहिबु अची वञे हा त पीर मौज़म साहिब जी हिकिड़ी पंहिंजी क्रेडिबिलिटी आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे उहो अहिड़ो माण्हू आहे जे अहिड़ा या फुल साहिब जो जीअं तव्हां नालो कयो अहिड़ा जे कैंडिडेट बेड लक आहे असांजो न अची सघिया जे इहे अचनि हा त हिकिड़ा अहिड़ा माण्हू असांखे इन प्लेटफॉर्म ते खपनि जेके असांजे पंहिंजे हक़नि लाइ विढ़ी सघनि ॻाल्हाए सघनि सिंधी जीअं तव्हां पुछा पिया कई सिंधियुनि छोकिरनि जे हक़नि लाइ पंहिंजे उन्हनि लाइ विढ़ी सघनि उहो अॼु ॾींहं ताईं इहो आवाज़ु न आयो आहे असांजी उहा लेवल माना जेका क़यादत जी आहे उन्हनि जी उहा लेवल मथे न आई आहे जेका पंहिंजे हक़नि लाइ छोकिरनि जे हक़नि लाइ विढ़ी सघे सिंध जे हक़नि लाइ विढ़ी सघे जेके असांजा माण्हू अॻे अचनि था ऐं PCB बि चाहे थी त अहिड़ा गेजू ऐं करप्ट माण्हू अॻियां अचनि जेके असांखे पंहिंजे हक़ लाइ न विढ़ी सघनि असांजा ई माना उहो गेजू हुजनि असां उन्हनि जेके असां इहे 2 लख हिन लाइ उमाणीनि था या सीनियर डिस्ट्रिक्ट लाइ 3 लख ऐं 2 लख अंडर 19 लाइ उन्हनि में उन्हनि जूं अखियूं हुजनि जीअं उन्हनि ते असांजा आवाज़ु न वॾे आवाज़ में ॻाल्हाए सघनि या को क्वेश्चन न करे सघनि या पंहिंजो को हक़ न घुरी सघनि नाज़रीन डॉक्टर अब्दुल सत्तार रायपुर साहिब जन सां ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी था रखूं वञो केॾांहुं न मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम ऐं सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियोसीं जी। डॉक्टर साहब वक़फ़े खां पहिरियों असां ॻाल्हि ॿोल कईसीं पए रीजन जे सेटअप जे हवाले सां, वरी बि मां साॻी ॻाल्हि ते हुन ते ईंदुसि त असांजे रीजन जे अंदरि जीअं स्टार्ट थिए पियो त हिकिड़ो रीजन सुठो तरफ़ वञे पियो, वरी उन खां पोइ असां ॾिसूं था पिया त रीजन जो उहो जेको पासो हो, जेका उहा महिनत हुई, उहा विच ते ई किथे गुम थी रहिजी वई। ऑर्गेनाइज़र पाण में माना ईअं सम्झो त ॻिची पइजी विया, वेड़ पई हले, हिन वक़्त ताईं हले थी पई। कीअं असांजे नौजवान बूस्ट कीअं थींदो, कीअं असां PCB खां वेड़ करे ये राइट वठंदासीं त असांजे सिंधी नौजवाननि में टैलेंट आहे, उहो खेॾी सघनि था। आख़िरकार कीअं माना इन फ्यूचर तव्हां छा था ॾिसो? राय भाउ वरी मां उहा साॻी ॻाल्हि वजाईंदुमि त असांखे हिकु थियणो पवंदो, असांखे हिकु मुठि थियणी पवंदी। हिकु मुठि थी करे जॾहिं को बि कमु कंदासीं, पंहिंजी नियत साफ़ु रखे करे पंहिंजो कमु कंदासीं, तॾहिं ई छोकिरनि जे माना जितां गौर कयो त कहिड़ा इशूज़ आहिनि जिन ते असां विढ़ूं था। जे गौर कयो वञे त को बि अहिड़ो इशू न आहे जंहिं ते एॾा इशूज़ ठाहे करे असां इन लेवल ताईं वञूं था। थोरी दिलि वॾी करण जी ज़रूरत आहे, जंहिंमें ॾिसनि त जेके कमु करण जी अहलियत आहे उहो माण्हू असां यूनानिमसली करे खणी अॻियां करे उन जी सपोर्ट कयूं, तॾहिं असां कंहिं मक़सद ते कंहिं मक़ाम ते पुॼी सघंदासीं। बाक़ी इहा रसाकशी ऐं इन लेवल ते जे हलियासीं त कोन्ह थींदी आहे। इन सां गॾोगॾु असांजी जेका सियासी इन्वॉल्वमेंट हिन लेवल ते अची वई आहे, मां उन्हनि खे दिलि सां गुज़ारिश थो कयां, अपील थो कयां त महिरबानी करे तव्हां पंहिंजा हथ पोइटे कयो। हीअ क्रिकेट आहे, हीअ क्रिकेट उन्हनि माण्हुनि खे हलाइण जो जिन खे उन्हनि जी नॉलेज आहे, जेके क्रिकेट मां ॼाणनि था, जेके पाण पॉज़िटिव आहिनि, पॉज़िटिव रही करे पाण खे थोरो परे रखनि। पाण जी कंहिंजी जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी कंहिं बि इन्वॉल्वमेंट जी या सपोर्ट जी, त असां उन्हनि वटि हाज़िर थींदासीं। पोइ असांजी उहो खुली दिलि सां सपोर्ट कनि। हू सॼी सिंध उन्हनि जी आहे, सॼी सिंध उन्हनि जी पंहिंजी आहे। जे पीपल्स पार्टीअ जो को माण्हू उन्हनि खे सपोर्ट थो करे त सॼी असां पीपल्स पार्टीअ जा आहियूं। असांखे बि उन्हनि खे माना हिकिड़ी अखि सां ॾिसणु खपे ऐं पॉज़िटिव नमूने सां अचनि, वॾी दिलि सां अचनि, वरी खुलियल दिमाग़ सां अचनि, सभु सोचे करे अचनि त जेके अॻियां माण्हू आहिनि उहे कमु करण वारा आहिनि ऐं उन्हनि खे बि असांखे गॾु खणी छोकिरनि जे हक़नि लाइ विढ़ूं, छोकिरनि सां ॻाल्हायूं, लाहौर वारनि सां कुलो में मिलाए पंहिंजा हक़ वठूं। अच्छा डॉक्टर सतार, मां हींअर जेको आहे सो हिननि रांदीगरनि ते ॻाल्हाईंदुसि। दादू जेको आहे सो हीउ तव्हांजो जेको टूर्नामेंट हो अब्दुल्ला शाह गाज़ी अकेडमी पारां जेको माना हिते तव्हां जंहिंखे ऑर्गेनाइज़ कयो, दादू जी जेको आहे सो टीम खटे वरितो आहे। नाज़रीन, हीउ तव्हांखे असां स्क्रीन ते ॾेखारियूं पिया, हीउ नौजवान, हीउ हज़ारनि जी तइदाद में माण्हू जेके आहिनि सो दादू जे PCB ग्राउंड ते जोश ख़ुरोश सां, बिल्कुलु बाक़ाइदगी सां ईअं पियो महसूसु थियो ॼण त जेको आहे इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में अचो। हाणे इहो त जेको आहे सो डॉक्टर अब्दुल सत्तार रायपुर साहिब खां पुछंदासीं त जेको आहे सो हिते जेका सो क्राउड मंझि ऐं जेको आहे रांदीगरनि में जेको जोश नज़र आयो, भारत कहिड़ी टीम हुई ऐं पाकिस्तान कहिड़ी टीम हो? साईं न, का भारत न हुई, का पाकिस्तान न हुई, ॿई दादू हुयूं, ॿई दादू जी टीम हुयूं। परवेज़ बाक़ी जी टीम खटियो आहे, उनखे मुबारकबाद आहे। जॾहिं ॿ टीमूं खेॾंदियूं आहिनि त हिकिड़ी टीम खटंदी आहे, हिकिड़ी हारंदी आहे। हीअ दादू जे क्रिकेट जी जीत आहे, हीअ परवेज़ चांडे जी जीत आहे, हीअ मुंहिंजी जीत आहे, को वॾी ॻाल्हि कान्हे। ऐं मां उन सां गॾु मुबारकबाद थो ॾियां परवेज़ भाउ जे प्लेयरनि खे, उनजी टीम खे, खेसि खे। ऐं मां उन सां गॾोगॾु पंहिंजे क्लब जेका हुआ उनखे बि चवां थो त बाबा हारण जी इहो दिलि शिकस्त थियण जी का बि ॻाल्हि कान्हे। तव्हां फाइनल ताईं पुॻा आहियो, या वॾी अचीवमेंट आहे ऐं इनशाला तव्हां अॻिते बि अलाह तव्हांखे कामयाबी नसीबु कंदो। वरी तुम जीतो या हारो, मुझे तुमसे प्यार है। असांजे रांदीगरनि जे हवाले सां हमेशह इहो सुवालु थिए थो, मालिकी न आहे। तव्हां छा था सम्झो अॻिते हली करे इहो मालिकी वारो फुक़दान, मालिकी वारो ख़्यालु, इहो ख़ाको, इहा मायूसी पंहिंजे रांदीगरनि तां ख़तमु थी सघंदी? अॻिते को अहिड़ो तव्हांखे मालिकी वारो किथे कंहिं सिंध असेंबली मां या मथे को नज़र अचे थो? दादा बिल्कुलु अचे थो। हींअर मूंखे थोरी होप आहे, छो जो जेको असांजो स्पोर्ट्स मिनिस्टर आहे उहो पाण हाई लेवल जो, हाई प्रोफाइल ऐं डायनामिक पर्सनैलिटी आहे ऐं हाई लेवल जो क्रिकेटर आहे ऐं हू पाण इन्हनि शयुनि खां माना धकियल आहे, उन्हनि शयुनि जो उन लास खाधो आहे, त उहो इन्हनि शयुनि में इन्वॉल्व आहे ऐं एक्टिव रोल प्ले करे पियो। ऐं उन सां गॾु साईं मुराद अली शाह, जेके तव्हां पाण सुञाणो था, जंहिंजो नालो वधंदे मूंखे फ़ख़्रु पियो महसूसु थिए, छो जो साईं सां असांजा तमामु सभु कुझु असां जेको कुझु बि आहियूं साईं जे करे आहियूं, उन खां ई सिखिया आहियूं, सरदार साहिब खां सिखिया आहियूं। त उहो साईं पाण क्रिकेट सां इलाही इन्वॉल्व आहे। हिते साईं पाण क्रिकेट खेॾियो आहे हिन ग्राउंड ते बि, त उन ज़ाहिरी इहा लेवल ते जॾहिं को हितां हेठी लेवल तां DCA या रीजनल लेवल ताईं पंहिंजे प्लेयरनि खे नॉमिनेट करे हूअ परफॉर्मेंस अॻे असेंबली ताईं उन्हनि खे पहुचाईंदो, त पोइ हुननि जो कमु आहे। हुननि जे कन ताईं का ॻाल्हि वञे ई नथी। हाणे जीअं अॻे साल असांजा अंडर 19 जा छोकिरा आहिनि, नादिर ऐं आमिर, उहे NCA करे उनजे पाकिस्तान लाइ छोकिरे खां इहो पासपोर्ट बि ठहियो आहे, उनजे सूट जी माप वग़ैरह बि थी वई आहे, पोइ रहिजी वियो आहे, उहो 40
विकेटनि वारो ऐं 20 विकेटनि वारो खेॾी वञे त इहे वॾा लॉस आहिनि असांजा। जॾहिं इन लेवल ताईं असांजा छोकिरा पुॼी था वञनि न, हींअर अंडर-19 जो लेवल जो छोकिरो जे अंडर-19 पाकिस्तान खेॾी वञे त हिकिड़ो वॾो दर असांजे लाइ जेको लाक लॻियल आहे उहो खुली वञे हा। हिकिड़ो प्लेयर खेॾण खां पोइ इंटीरियर जे क्रिकेट ते इहे क्रिकेट जा दरवाज़ा खुली वञनि हा ऐं जेके हमेशह लाइ पोइ जारी रहनि हा। जीअं शर्जील ख़ान आयो, फैसल अतर आयो हैदराबाद मां, या असांजो ॿियो हिकिड़ो पठान छोकिरो हुयो, त उन्हनि जे अचण खां पोइ शर्जील ख़ान हिकिड़ो अणवणंदड़ इंसिडेंट थियो आहे हाणे करे न, त हैदराबाद जे क्रिकेट ते दर खुली विया आहिनि पाकिस्तान क्रिकेट जा। ईअं ई जॾहिं असांजो को छोकिरो इन लेवल जे क्रिकेट में अची वेंदो त इंटीरियर सिंध जा इंशाल्लाह दर खुली वेंदा। अचो त हींअर ॻाल्हि ॿोल कयूं था पिया पाण जेको आहे सो क्रिकेट जे हवाले सां सिंध जो मामा लाहौती सां उन्हनि खां पुछूं था त ओवरऑल हिते क्रिकेट जे हवाले सां कहिड़ी सरगर्मी आहे। मूंखे इहा ख़ुशी थी आहे त तव्हां हिन सख़्तु गर्मी में जेका माना हीउ टूर्नामेंट जो फाइनल थियो आहे उन सख़्तु गर्मी में जेको बिरादर क्रिकेट क्लब जेको आहे सो खटण में सोभारी थी आहे, उन सख़्तु गर्मी में बि तव्हां हिते बीठा आहियो, एक्टिव बि आहियो, नौजवाननि खां बि वधीक नौजवान पिया लॻो, स्टेमिना तव्हां में नज़र पई अचे। कीअं लॻो तव्हांखे थ्रू आउट सॼो सारो टूर्नामेंट में तव्हां हिते मौजूदु हुआ, अॼोको फाइनल कीअं लॻो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त राबा हिन टूर्नामेंट में 60 टीमुनि पार्टिसिपेट कयो ऐं कोई 672 रांदीगर सिंध जा हिन में आया। इस्लामाबाद खां वठी कराची ताईं इहे प्लेयर हुया। होॾा कंजारो, नौशरो फिरोज़, नवाब शाह, मोरो, सखर, शिकारपुर, कोटड़ी, हैदराबाद, इहे तमामु रांदीगर हिते खेॾी विया हलिया ऐं हिन टूर्नामेंट में ॾाढा रिकॉर्ड ठहिया आहिनि हलिया। 5 सेंचुरियूं स्कोर थियूं आहिनि हलियूं, जंहिंमें नंबर 1 जेको ज़ैडो भुट्टो दादू आहे, नंबर 2 ते आहे करमपुर शिकारपुर वसीम आहे, नंबर 3 ते आहे तनवीर हुज़ूरी ब्रदर्स दादू, ऐं 2 सेंचुरियूं जेके आहिनि सो सैयद अब्दुल्ला शाह क्रिकेट क्लब दादूअ जे तरफ़ां कोट थियूं आहिनि हलियूं। त अहिड़ी तरीक़े सां ओवरऑल छक्का बि काफ़ी लॻा, चौका बि लॻा, तूफ़ान बि आया, बरसातूं बि आयूं ऐं यार हीअ टूर्नामेंट्स राबा ईअं ऑर्गेनाइज़ न थींदा आहिनि हलिया। हीअ दादूअ में ओवरऑल सॼी सिंध में मां इहा ओपन ॻाल्हि चई सघां थो त हिन टूर्नामेंट में का टूर्नामेंट फीस कान हुई। असां ॿाहिरियूं टीमुनि खे लंच ॾियूं पिया, बॉल ॾियूं पिया। हिन फाइनल जे मेगा इवेंट्स में जेको प्राइज़ आहे उहो विनर टीम खे 40,000 आहे, लूज़ टीम खे 25,000 रुपया आहे। ॿिया काफ़ी सीनियर दोस्तनि लाइ शील्डियूं रखियूं आहिनि, प्लेयर लाइ इनफरादी इनाम रखियल आहिनि हलिया। ओवरऑल माशाल्लाह सुठो टूर्नामेंट थियो ऐं प्लेयरनि खे बूस्ट अप करण लाइ हीअ टूर्नामेंट असांखे अॻियां ॾाढो फ़ाइदेमंद। नाज़रीन, अब्दुल्ला शाह अकेडमी जे रांदीगर सारंग भुट्टो खे जेको आहे सो हिते बेस्ट प्लेयर जो अवॉर्ड मिलियो आहे। पुछूं था उन्हनि खां त इहो माना केतिरे स्कोर ते मिलियो, कीअं मिलियो। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सारंग, हिन इनाम जे हवाले सां माना तव्हां मूंखे ॿुधायो हिन जो पस मंज़र छा आहे, केतिरियूं सेंचुरियूं स्कोर कयो या ओवरऑल केतिरो स्कोर तव्हां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी खां पहिरियां त मां अब्दुल्ला शाह क्रिकेट अकेडमी खे अहिड़ो बहितरीनु टूर्नामेंट करण ते मुबारकबाद पेश कयां थो। उन खां पोइ मूं तक़रीबन 350 कयूं आहिनि टूर्नामेंट में ऐं जिन में 2 नॉट आउट आहियां ऐं टोटल स्कोर आहे मुंहिंजो 276। कीअं लॻो ओवरऑल माना खेॾंदे हिन टूर्नामेंट जे अंदरि केतिरो मज़ो आयो? असांखे तमामु घणो मज़ो आयो ऐं बेस्ट इहा ॻाल्हि आहे जो हेॾी विकेट्स तमामु भली हुयूं, तमामु बैटिंग विकेट हुयूं। न त इंटर में अक्सर खेॾणु वेंदा आहियूं, शिकारपुर, लालकाणा, इलाही जॻह ते बैटिंग विकेट न हूंदियूं आहिनि, मतिलबु विकेट तमामु ॾुखियूं हूंदियूं आहिनि। हीअ असांखे तमामु बैटिंग विकेट लॻी जेका असांखे अॻिते वञा फ़ाइदो ॾींदी। जीअं असां मुल्तान वेंदा आहियूं, भावलपुर वेंदा आहियूं, उते असां डिस्टर्ब थींदा आहियूं। न, तव्हां चओ था हीउ बैटिंग ट्रैक हो, जेकॾहिं बैटिंग ट्रैक हो त जेको तव्हां पहिरियों खेॾंदे स्कोर जेको बोर्ड ते ॾिनो उहो एॾो वॾो स्कोर त कोन हो। अॼु अनफॉर्चुनेटली असां आउट थी वियासीं ऐं असांखे पंहिंजूं ई ग़लतियूं हुयूं जो विकेट त बैटिंग विकेट ई असां पाण विकेट्स ॾेई ऐं पाण असां आउट थी वियासीं। बाक़ी अहिड़ी उन जी माना बॉलिंग एॾी ख़ासि कान हुई जंहिं असां पंहिंजी ग़लती पाण कई आहे। बैट्समैन पंहिंजी ग़लती पाण करे आउट थिया आहिनि, इन करे असां अॼु विकेट लूज़ करे वियासीं। छा था सम्झो तव्हां ईंदड़ ॾींहंनि में असां वटि ख़ासि तौर ते इहा चई वञे थी असांजा रांदीगर हिते खेॾनि था, मथे नथा पहुची सघनि। सिंध में अहिड़ो टैलेंट मौजूदु आहे, तव्हां सम्झो था तव्हां में कैपेसिटी एतिरी आहे मथे खेॾण जेतिरी? सर टैलेंट मतिलबु तमामु घणो आहे। जीअं पंजाब में आहे, कराची में आहे, ओतिरो ई टैलेंट आहे। ऐं मां चवां उन खां वधीक आहे। असांजी जेका मेन कमज़ोरी आहे उहे आहिनि ग्राउंड्स ऐं विकेट्स। असांखे ओड़ा ग्राउंड्स नथा मिलनि, ओड़ियूं विकेटूं नथियूं मिलनि जेके असां वञी भावलपुर, मुल्तान या
इस्लामाबाद में वञी खेॾूं था, हिते असां विकेट्स मतिलबु चेल खां घुरिया वञी बॉल न ईंदो आहे, उते विकेट्स में ज़मीन आसमान फ़र्क़ु आहे, उते विकेट्स में बॉल सीम ऐं स्विंग थींदो आहे, हिननि विकेट्स में बॉल ब्रेक थींदो आहे। जॾहिं असांजा प्लेयर वञी हुते खेॾंदा आहिनि त उहो बॉल सीम ऐं स्विंग उन्हनि खे सम्झ न ईंदो आहे। त अगरि उन जूं अहिड़ियूं विकेटूं हिते हूंदियूं, अहिड़ो ग्राउंड हिते हूंदो जहिड़ा पंजाब में ग्राउंड आहिनि, त असां इनशाला पंजाब जे टकर में असां टैलेंट आहे। नौजवाननि खे कहिड़ो पैगाम ॾींदव? नौजवान खे इहो ई पैगाम ॾींदुसि, मतिलबु ग्राउंड ते महिनत कनि ऐं ग्राउंड ते पंहिंजो टाइम ॾियनि। जेतिरो ग्राउंड ते टाइम ॾींदा ओतिरो उन जी इज़त थींदी, ओतिरो उन जी ग्राउंड में फिटनेस ऐं ओतिरी उन जी परफॉर्मेंस हाई वेंदी। नाज़रीन, हींअर ॻाल्हि ॿोल कयूं था पिया ज़ाहिद महमूद सां, जेको बिरादर क्रिकेट क्लब जो कैप्टन बि आहे, उन सां गॾोगॾु लाड़काणे रीजन जो बि कैप्टन रहियो आहे ऐं हिन वक़्तु हिकिड़ो डिपार्टमेंट बि हू जॉइन कयो अथऊं ऐं जेको आहे सो उनजी बि नुमाइंदगी करनि पिया। ओवरऑल हिन टूर्नामेंट ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, लाड़काणे रीजन ते बि ॻाल्हाईंदासीं। भाउ ज़ाहिद, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ। कीअं रहियो तव्हांजो एक्सपीरियंस हिन टूर्नामेंट में जेका अब्दुल्ला शाह जे नाले पुठियां कराई वई? जी तमामु बहितरीनु ही टूर्नामेंट थियो आहे। दादू में अहिड़ा टूर्नामेंट घटि थींदा आहिनि ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो टूर्नामेंट थियो आहे, वॾी लेवल जो टूर्नामेंट थियो आहे ऐं प्लेयरनि खे सुठी गेम मिली आहे ऐं आवाम खे सुठो हिकिड़ो एंटरटेनमेंट मिलियो आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ा टूर्नामेंट सुठा वॾा थियणु घुरिजनि। कीअं पिया ॾिसो तव्हां जेको माना हिते खेॾण जे हवाले सां, रांदि जे हवाले सां, जेको टैलेंट जे हवाले सां ॻाल्हि कई वञे थी त चयो वञे थो त सिंध जे रांदीगरनि सां ज़्यादती आहे, छा था सम्झो तव्हां लाड़काणे रीजन खे जी बि नुमाइंदगी कई आहे, डिपार्टमेंट बि खेॾो पिया, असांजे रांदीगरनि में टैलेंट आहे, उन में संवारजणु न आहे, मालिकी न आहे, कहिड़ो फुक़दान आहे जो असांजो रांदीगर क़ौमी टीम जो हिसो नथो थी सघे? सर, इन में हिकिड़ी ॻाल्हि त इहा बि आहे त असां वटि हिकिड़ो नेचुरली टैलेंट मौजूदु आहे छोकिरनि में, पर मक़सदु चवण जो नेचुरली टैलेंट त आहे, पर उन सां गॾोगॾु अगरि केरु प्लेयर महिनत न कंदो उन लेवल जी, जंहिं लेवल जी खेॾणु चाहे थो गेम, त उन लेवल खे नथो पहुची सघे। बहरहाल उन लेवल जी महिनत करणु घुरिजे ऐं असांजा छोकिरा अंडर 19 जा बि हिमत ॾाढा सुठा खेॾनि पिया ऐं सुठी ॻाल्हि आहे, मां चवंदुसि उन्हनि खे चांस मिलणु घुरिजे, जेतिरी लेवल जी हू सुठी परफॉर्म ॾियनि पिया त हुननि खे चांस मिलणु घुरिजे। ओवरऑल तव्हांजो हिन टूर्नामेंट में माना छा कारकर्दगी रही? मां हिन टूर्नामेंट में घणा मैच त कोन खेॾियो, मां पंहिंजो डिपार्टमेंट ग्रेड 2 जा मैचिस खेॾां पियो, मां 3 मैच खेॾियो आहियां ऐं 3 मैचनि में मूं आई थिंक 9 आउट कया आहिनि ऐं सुठी बॉलिंग कई आहे 3 मैचनि में। अच्छा, अॼो की मैच जी फतह जो माना ख़ासि कारण छा हो? हुननि जी वीक बैटिंग ही या जेको आहे सो विकेट कुझु अहिड़ो नमूने खेॾी या हुननि कुझु लापरवाही सां आसान करे वरितो शयुनि खे? अदा विकेट मुंहिंजे नज़रिए जे मुताबिक़ त विकेट तमामु बैटिंग विकेट हुई, हुननि में बसि हुननि थोरो जल्दबाज़ी कई आहे, तमामु जल्दबाज़ी कई आहे जंहिंमें हुननि विकेटूं पंहिंजूं गवाए छॾियूं आहिनि ऐं आउट थियण जे सबबु ई हुननि जूं रन्सूं घटि थियूं आहिनि। अच्छा, हाणे हिन वक़्तु मूंखे तव्हां इहो ॿुधायो, लाड़काणे रीजन जी चूंड बि थी आहे, मां तव्हां खां सियासी क़िस्म जा ऐं जेको माना मंज़रनामो आहे उहो न पुछंदुसि, छो त वरी उतां जे कैरियर जे मथां कंहिंजे हेॾे होॾे ॻाल्हि करे वठंदो ऐं असांखे तव्हांजो कैरियर ॾाढो प्यारो आहे, छो त तव्हां सिंध जो हिकिड़ो रोशन मुस्तक़बिल आहियो, हिकिड़ी उमेदु आहियो। छा पिया सम्झो केतिरियूं उमेदूं आहिनि? डिपार्टमेंट त तव्हां खेॾो पिया, लाड़काणे रीजन जी बि नुमाइंदगी कई, PSL में अचण जे हवाले सां नालो बि तव्हांजो आयो, पर उन खां पोइ इग्नोर कयो वियो। हिन भेरे PSL में का उमेदु कंहिं ॾेखारी आहे, कंहिं डिपार्टमेंट वारे या कंहिं फ्रेंचाइज़ जे मालिक या PCB जे पारां का अहिड़ी उमेदु ॾेखारी वई आहे? छा माना इहो सिनारियो आहे? दादा, असल में सॼो चकर आहे फर्स्ट क्लास जी परफॉर्मेंस जो। इनशाला अगरि मां जंहिं बि साल परफॉर्मेंस कंदुसि फर्स्ट क्लास में, PSL जे लेवल जी परफॉर्मेंस अगरि मां परफॉर्मेंस कंदुसि त इनशाला मुंहिंजो नालो अची वेंदो। सिंध जे रांदीगरनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो? बसि हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि उन्हनि जे लाइ त हिमत न हारियो, पंहिंजी महिनत कयो ऐं अलाह साईं कंहिंजी महिनत रायगान कोन छॾींदो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां ॻाल्हि ॿोल कयूं था ज़हीराबाद खां बि वधीक सेंचुरियूं स्कोर कंदड़ उसा हिमत रज़ा सां। अच्छा, तव्हां छा था सम्झो पिया त जीअं डॉक्टर अब्दुल सत्तार रायपुटो साहिब जन जहिड़ा माण्हू आहिनि, असेमण में फारूक सोलंकी ॾिसूं था, उस्ताद सुलेमान मीराणी लाड़काणे में ॾिसूं था, ग़ुलाम मुस्तफ़ा खां वेंदे असद अरबाणी ॾिसूं था कंदकोट जे अंदरि, नसरुल्ला में, अहिड़ा मक़सदु कुझु ई आहिनि। फारूक सोलंकी साहिब ही जेके ऑर्गेनाइज़र आहिनि रांदियुनि जा रंगमंच हिकिड़ा सजाइनि था पिया, ही सम्झो था ही सजायो बि थिए थो या ही सिर्फ़ु अजायो वञे थो? जॾहिं असांजो को रांदीगर नथो अचे, इहा अजाए पा सजाए पा, थोरो इन खे क्लियर करे ॾिजो। न, असांजो त इन खां खेॾूं था, असां त पंहिंजो कोई इहो त आसिरो असांखे आहे ई कोन। मां तव्हांखे अॻु बि ॿुधायो हो त जेको बम्बई स्टेडियम प्लस नेशनल स्टेडियम कराची न्याज़ स्टेडियम, इहो सिंध गवर्नमेंट जो ठहियलु आहे। माना सिंध जी टीम हूंदी जेकी ऑस्ट्रेलिया इंग्लैंड वञी खेॾंदी ऐं इंग्लैंड ऑस्ट्रेलिया जूं टीमां अची असांजी सिंध में खेॾंदियूं, उन मैदानी इलाइक़ो आहे, रांदियूं हिते थींदियूं आहिनि। हाणे ईअं आहे त असांखे इहो आसिरो त आहे ई कोन त असां को पाकिस्तान ॾों खेॾंदासीं या पाकिस्तान असांखे खणंदो।
1952 खां वठी हुनखे टेस्ट कैप मिली आहे कि सिंध में हिकिड़ो प्लेयर बि कोन आहे जेको खेॾारियो वञे। असां खेॾूं पिया पंहिंजी सिहत जे लाइ, सिहत सुठी रहे। दुनिया में जेके बि ॿिया मुल्क आहिनि, तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उन मुल्कनि में इहो थींदो आहे त माना ग्राउंड आबाद हूंदा आहिनि, अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि। असां पंहिंजी सिहत जे लाइ ऐं असां चाहियूं था त जेके ॿार आहिनि ग्राउंडनि में ईंदा त उहे नशे खां बची वेंदा, ॿियुनि बुराइनि खां बची वेंदा। सो ग्राउंड में अचनि असां इन खां खेॾूं था। बाक़ी मथे वञण असां तमामु घणा लावारस आहियूं, इहो सोचणु अञा वॾो परे आहे। उस्ताद ही त सफ़ा ही मायूसी वारी ॻाल्हि आहे। हा, मायूसी त आहे न, भला 70 साल खां कुझु न थियो त अञा पोइ कॾहिं थींदो। 47 खां हीउ मुल्क ठहियो आहे ऐं हिन ख़िते जो हिकिड़ो प्लेयर कोन खेॾियो वियो जंहिंजो त मां चवां थो त टीम हूंदी हुई जंहिंजी सिंध जी, उनजो प्लेयर कोन थो खयो वञे, कोन थो खेॾियो वञे। कमज़ोरी आहे असांजे पंहिंजनि जी आहे, ॿियनि खे मयार छो ॾियूं। उहे पंहिंजनि खे खेॾारनि पिया। कमज़ोरी पंहिंजनि जी आहे ऐं पंहिंजनि ते मूंखे उहे पंहिंजा बि यादि पिया जेको माना ही ख़ासि तौर ते लाड़काणे रीजन जी चूंड थी आहे। इन चूंड में जेका हाणोको जेको माना हलंदड़ो हुयो शाहजहां खोखर साहिब जो दौरु, उहो माना पोइते पियो वञे। नई बॉडी पई अचे, के उनखे लीगल पिया करार ॾियनि, के इलीगल पिया करार ॾियनि। तव्हां पंहिंजी पोज़ीशन किथे था पायो? असां त इडाक बॉडी में आयासीं। असां पंहिंजो कमु हिकिड़ो पाण मुतमैन आहियूं त सिधो कयोसीं। उन में इहो हुयो त असांखे कोई बि वोट वठिणो कोन हो त फलाणे जो वोट वठिणो आहे, उनजो कमज़ोर प्लेयर बि उन डिस्ट्रिक्ट जो खेॾारी ईअं कोन हो। असां पाण मुतमैन हूं। 16 महीना असां जेको कमु कयोसीं बहितर कयोसीं। हींअर इलेक्शन ई उन में इहो हुयो त 7 वोट हुया। हिकिड़ी बॉडी जेकी 7 जी उहा उते वञी पुगी, पोइ उते उन्हनि जो इहो आहे त उन्हनि सोर्स एतिरो हलायो आहे, हीअ बॉडी न पुॼी सघी, पुॼणु खपे आहे उते, हू न पुॻा आहिनि। हाणे ॾिसजे त उन जो छा थो थिए। बाक़ी इहा ख़बर पई आहे त बोर्ड जेको आहे नोटिफिकेशन पुॻल बॉडी खे ॾिनो आहे, पर मक़सदु आहे त उन खां बि त पुछा कयो वञे जेकी न पुॻी छो न पुॻी। नाज़रीन, उस्ताद बुखारी जे शहर में बि उस्ताद बुखारी जे लफ़्ज़नि में एंड था कयूं त बजिनसी बाहि वठी आहे मां चवां न चवां, हयाती पोइ बि मिठी आहे मां चवां न चवां, करे पई बाहि ते मातम तके पई ईद अॻियां, बुखारी ज़िंदगी ही आहे मां चवां न चवां। नाज़रीन, चवण जे लाइ त काफ़ी कुझु आहे। लाड़काणे रीजन में जेके असांजा ऑर्गेनाइज़र आहिनि, हिक ॿिए जे गिरेबान खां वरितियूं बीठा आहिनि। असां डांसूं करण में पूरा आहियूं, सथरूं कुटण में पूरा आहियूं ऐं इहो चवण में पूरा आहियूं त PCB ज़्यादतियूं थी करे। छा ही ऑर्गेनाइज़र हिक ॿिए सां ज़्यादतियूं कोन था करनि पिया? हीअ जेके सियासत करे रांदीगरनि जे कैरियर खे दाव ते लॻाइनि था, हिक ॿिए जी पसंदि नापसंदि खां चॉइस ते जेको आहे सो रांदीगरनि खे पंहिंजे क्लबनि में खेॾाइनि था, ज़ोर ॾियनि था, तकड़ कनि था पिया ऐं अहिड़े नमूने जेको आहे सो अंदरो अंदरि लॉबिंग पैदा करे रांदीगरनि खे हिकिड़े हंधि जेको आहे सो हिकिड़े कोने मंझि अंधेरे में जेको आहे सो सटे छॾनि था। पर जॾहिं असांजा रांदीगर मथे उसरी था अचनि पिया ऐं हू उॾरण जी कोशिशि कनि था पिया, तॾहिं उन्हनि जा खंभ ऐं खंभड़ाटियूं जेके आहिनि सो उहे कटियूं वञनि थियूं। हिन वक़्तु सोच वीचार रुगो माना PCB ख़िलाफ़ु दाहिण जी न आहे, पर पंहिंजी सफ़ुनि में बे जेको आहे सो तकण जी दीद करण जी घुरिज आहे त असांजे ऑर्गेनाइज़रनि खे बि सोच वीचार करणु खपे। अहिड़े क़िस्म जा मुस्बत मेला जीअं जेको आहे सो हिते जेको आहे सो डॉक्टर अब्दुल सत्तार राय पोटो मचायो आहे PCB ग्राउंड दादू ते, या ॿियनि इलाइक़नि में ऑर्गेनाइज़र मचाइनि था, हज़ारनि जी तइदाद में जेके आहिनि माण्हुनि खे ग्राउंड ते आणण ते मजबूर करनि था, रांदीगरनि खे जेको आहे उत्साह ॾियनि था, हिमत ॾियनि था। अहिड़े किरदार जी बि जिथे ज़रूरत आहे उते लाड़काणे रीजन समेत हैदराबाद रीजन समेत उन्हनि जे किरदार नज़र अचण जी बि घुरिज आहे। इन दुआ ते नाज़रीन जिथे हुजो शाल ख़ुशि ऐं सलामत हुजो। PCB ग्राउंड दादू तां कैमरामैन कलीम खोखर सां गॾु पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी न आहे। साथ सलामत सिंध सलामत।